नाज़रीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। मां सुल्तानपुर का खबर ॾींदा हलूं तो सुल्तानपुर में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहरा जारी। इंजीनियर SDO LSI बे अमले खिलाफ़ ज़बरदस्त एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते आबिद अली जुणेजो, मुज़फ़र जुणेजो, मोहम्मद मिठल जुणेजो ऐं ॿियनि दहंदे चए तो गुज़िरियल 10 ॾींहनि खां बिला जवाज़ असांजे ॻोठनि जी बिजली कटण शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे त ॿिए तरफ़ वरी मीटरनि वारी सार्फ़िन ते वाधू बिल जो आज़ार पिणु जारी आहे। रुश्वत न ॾींदड़ शहरियुनि तोड़े ॻोठाणनि जा मीटर ऐं तारूं लाहे गुम कया वञनि था, जॾहिं त पन्नू आख़िल तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े पन्नू आख़िल समेत तालुके जे समूरनि शहरनि में हज़ारनि दुकानदारनि, प्राइवेट स्कूलनि, क्लिनिकनि, लेथ मशीनुनि, अटे जूं चक्कियुनि समेत माहवार करोड़नि खां वधीक रक़म उगाड़े करे ऑफिसरनि ऐं बाअसरनि जे हवाले कई वञे थी ऐं लाइट चोरी जो सिधो भार ग़रीब मीटर सार्फ़िन मथां लॻाए थो वञे। हींअर वज़ीर आज़म पाकिस्तान पाणी ऐं बिजली जे वज़ीर समेत आला अहकाम खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सेप्को पन्नू आख़िल जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे तालुके जी अवाम जी रोज़ानो लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि जो आज़ार ख़त्म कराए वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।